हेडलाइंस में ॾिठियूं ब्रेकिंग न्यूज़ है। नौशेर फिरोज़ मां PPMPA शहनाज अंसारी के कत्ल केस जो फैसलो 3 नवंबर ताईं मुलतवी कयो वियो आहे। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट शहनाज अंसारी कत्ल केस जो महफूज़ कयल फैसलो हाणे 3 नवंबर ते ॿुधाईंदी। 3 नवंबर इंसाफ़ जो ॾिहाड़ो आहे। अदालत मां इंसाफ़ जी उम्मीद आहे। डॉक्टर फातिमा अंसारी जो चवणु आहे त 3 नवंबर इंसाफ़ जो ॾिहाड़ो आहे। अदालत मां इंसाफ़ जी उम्मीद आहे। अहम ख़बर आहे अवां खे ॿुधाए रहिया आहियूं। नौशेरो फिरोज़ मां PPMPA शहनाज अंसारी जे कत्ल केस जो फैसलो 3 नवंबर ताईं मुलतवी कयो वियो आहे। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट शहनाज अंसारी कत्ल केस जो महफूज़ कयल फैसलो हाणे 3 नवंबर ते ॿुधाईंदी। 3 नवंबर इंसाफ़ जो ॾिहाड़ो आहे। डॉक्टर फातिमा अंसारी जो चवणु आहे त अदालत मां इंसाफ़ जी उम्मीद आहे। एक बार ॿीहर अवां खे आगाह कई पिया। अहम ख़बर आहे नौशेर फिरोज़ मां PPMPA शहनाज अंसारी जे कत्ल केस जो फैसलो 3 नवंबर ताईं मुलतवी कयो वियो आहे। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट शहनाज अंसारी कत्ल केस जो महफूज़ कयल फैसलो हाणे 3 नवंबर ते ॿुधाईंदी। 3 नवंबर इंसाफ़ जो ॾिहाड़ो आहे। अदालत मां इंसाफ़ जी उम्मीद आहे। डॉक्टर फातिमा अंसारी जो इहो चवणु आहे।